ओम साईं राम। इहा साईं बाबा जी लीला काशीनाथ मामा दुबे जेके पूना में रहंदा हुआ उन्हनि ॿुधाई आहे। उहे बाबा जा जाम सुठा डिवोटी हुआ। उन्हनि खे गुरूअर करे बि जाम माण्हू मञींदा हुआ। उन्हनि ॿुधायो त हिकिड़ो गोविंद लक्ष्मण पंडरे वाड़ा नाले पूना में जॻह आहे। वाड़ा माना जिते 50 माण्हू गॾु थी करे हिकु चाल टाइप में रहंदा आहिनि करे। उते हिकिड़ो शंकर राव पंहिंजे ॿुढी ॾाॾीअ सां ऐं उनजी भेण सां रहंदो हुओ करे। हिकु दफ़ो छा थो थिए त उनजी जेका ॿुढी माउ हुई उहा ज्ञानेश्वर महाराज जो दर्शन करण लाइ आलंदी हली थी वञे करे, ऐं पुठियां जेका उनजी भेण आहे उहा बि पासे में कंहिं मंदर जे दर्शन करण लाइ हली थी वञे। त जेका उनजी भेण हुई उनखे हिकिड़ो पुटु बि आहे, उहो किथे ॿिए कंहिं हंधि रहंदो आहे करे। उन पुट खे इहो वझ थो मिले, अची करे हू शंकर राव जे घर में जेका ज़ेवरनि जी पुटली आहे उहा खणी करे भॼी थो वञे करे। जीअं ई शंकर राव अचे थो उनखे ख़बर थी पए, हू पुलिस में कंप्लेंट थो करे। पर पुलिस वारा ग़रीब माण्हुनि जी एतिरो ॿुधण जे पक्ष में न हूंदा आहिनि। जॾहिं हू ॿुधाए थो एतिरो सोन आहे त उहो विश्वास नथा कनि, छो त एतिरी पोटली हिन वटि कीअं हूंदी, उहो ॿुधो अणॿुधो करे था छॾनि। पर नसीबनि सां उन वाड़े में ई हिकिड़ो पुलिस हवलदार रहंदो हो। शंकर राव उन वटि वञे थो, उनखे ॻाल्हि करे थो, भई ॾिस तूं असांजो जाम घणो नुक़सानु थी वेंदो, तूं महिरबानी करे असांजी मदद कर। पुलिस वारे खे हिननि जी ॻाल्हि सची थी लॻे ऐं हू पुलिस में वरी रिपोर्ट कराए हिननि जे थ्रू उनखे ॻोल्हा कनि था ऐं उनखे पकड़े अचनि था पुलिस स्टेशन ते। उनखे थोरा 2 हथ हणनि था त हू खुली थो पए ऐं चए थो मां पंहिंजे जिते मां रहंदो आहियां उते टेरिस ते मां हिन हंधि लिकाए रखियो आहे। हुन हंधि लिकाए थो रखे त उहो पहुचनि था, उन्हनि खे ज़ेवर त मिली था वञनि। पर उहो जेको पुटु हो उहो माइनर हो, उहो जाम होशियारु हो। उहो चए थो मां त चोरी न कई आहे, इहा मुंहिंजी माउ मूंखे इहे ज़ेवर ॾिना आहिनि करे। हाणे ॾाढो तकलीफ़ जो कमु थो थी वञे। पुलिस मां जेको केस आहे उहो कोर्ट में वेंदो। हाणे अगरि हिन जी माउ हिनखे ज़ेवर ॾिना आहिनि त सॼी इज़त हुनजे माउ जी हली वेंदी ऐं हुनखे सज़ा मिली थी सघे करे। त वीचारो शंकर राव जाम मुंझी थो पए ऐं अची करे काशीनाथ मामा दुबे खां सॼी ॻाल्हि करे थो। चए थो हाणे असांजो महिरबानी करे असांखे रस्तो ॾेखार त असां कीअं हिन मां बचूं करे। काशीनाथ मामा दुबे चवनि थो का चिंता जी ॻाल्हि कोन्हे, मां तव्हांखे बाबा जी विभूति ॾियांव थो। जॾहिं तव्हां कोर्ट में वञो तॾहिं तव्हां 2 ॼणा विभूति खाई वञो ऐं थोरी विभूति जीअं तव्हां उन छोकिरे जे अॻियां वञो उनखे हीअं फूक ॾेई करे उनजे मथे ते फूकियो करे। चवनि था ठीकु आहे। जीअं ई कोर्ट में पहुचनि था ऐं कोर्ट जो जेको जज आहे, जेको मैजिस्ट्रेट आहे, उहो सभिनी जी गवाही ॿुधे थो त उनखे विश्वास थो थी वञे की हीअ जेका माई आहे उन हिनखे ज़ेवर न ॾिना आहिनि ऐं हिन पंहिंजे पुट ई इहा चोरी कई आहे करे। उनखे हिन माईअ खे बाइज़त बरी थो करे छॾे। उहे वीचारा जाम ख़ुशि थी अचनि था ऐं उहो छाकाणि त माइनर हो उनखे महीने जी सज़ा थी अचे। त ईअं साईं बाबा जी विभूतिअ जा अहिड़ा जाम करिश्मा आहिनि जेके साइंस सचेत्र में न ॾिना विया आहिनि। छाकाणि उहो नंढो किताबु आहे त जेके ॿियनि ॼणनि जो जेको एक्सपीरियंस आहे उहो असां आस्ते आस्ते कोशिशि कंदासीं तव्हांखे हिन वीडियो थ्रू ॿुधायूं। चओ ओम साईं राम।